नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त मेहड़ में चांडिया बिरादरी जे 3 ॼणनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ सर्च ऑपरेशन IG सिंध अॼु पहुचंदो। IG सिंध मुश्ताक महर रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ जाबलू पट्टी में जारी सर्च ऑपरेशन जो जाइज़ो वठंदो। IG सिंध वाक़े वारे हंध जो मुआइनो करण सां गॾु मक़तूल जे वारसनि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। 2 डिवीज़न्स जा DIG ऐं 7 ज़िलनि जा SSP ऑपरेशन जी निगरानी लाइ मुक़ररु कंहिं बि वक़्तु गिरफ़्तारियुनि जा इम्कान आहिनि। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त मेहड़ में चांडिया बिरादरी जे 3 ॼणनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ सर्च ऑपरेशन IG सिंध अॼु पहुचंदो। IG सिंध मुश्ताक महर रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ जाबलू पट्टी में जारी सर्च ऑपरेशन जो जाइज़ो वठंदो। IG सिंध वाक़े वारे हंध जो मुआइनो करण सां गॾु मक़तूल जे वारसनि सां मुलाक़ातूं पिणु कंदो। 2 डिवीज़न्स जा DIG ऐं 7 ज़िलनि जा SSP ऑपरेशन जी निगरानी लाइ मुक़ररु कंहिं बि वक़्तु गिरफ़्तारियुनि जा इम्कान आहिनि।